उमरकोट में खबर शामिल कर गुलशन आरसर की रिपोर्ट मुजब उमरकोट में 100 साल का सालन का बैठल सोलंकी बिरादरी घर ढहण लाइ सैयद बिरादरी पारा जाली कागज ठाणा कब्जे करने की कोशिश सोलंकी बिरादरी तोड़े मर्दन औरतन प्रेस क्लब आडो एहतजाज किया है। बस 100 साल जा वेठल आहियूं असीं। असांजा जेके ॾाॾो नानू आहे न उहो हिन प्लाट में आयो। असीं हिते जान पन हिते आहियूं, वॾा हिते थिया आहियूं। असांजा ॿार बच्चा सभु ॿारनि जा धणी थिया औलादी उन विच में साहब शहीद बुखल हो कोन को हींअर अची थियो आहे। लोड़ी मां नाग थी ऐं अची थियो धणी असांजे प्लाट जो। असीं बाबा प्लाट न को छॾियूं न को करियूं सही जगह होए भुल ऐं अॼु आया असांजे बेइज्जती करण पुलिस बि आई असांजे घरनि में हमिलो करे असांजे माइन ते असांजे मर्दनि खे वठी विया ऐं उते वञी उते जो फ़ैसिलो था कराए आहियूं। उते वठी अची हिते हणी छॾियूं, जेल में लाकअप करे छॾियूं। बाक़ी असीं छॾींदासीं कोन प्लाट में, न को असीं लॾियूं न को उथियूं। उहा सही जगह भुल आहे। हा छोकिरा असांजा 5 न 6 आहिनि हो जॾहिं विया आहिनि असांजा छोकिरा ऐं उहो महिरबानी करे असांजा नाजाइज़ कनि था, असांजो लॻा लूट था कनि। अञा बि असांखे धमकी वेठी असीं ईंदासीं। हिंदुस्तान पाकिस्तान हिको चलो था वेठल आहियूं। 18 शहर अटो असांजो वरितल आहे। तंहिंखां पोइ अमी हिंदू मुसलमान खां पुछा करे ॾिसो उमरकोट ठही कोन असीं त वेठल आहियूं। असांजी 7 पीढ़ियूं ख़तम थियूं न। असांजा सनाती कार्ड ॾिसी सघो था तान कमेटी में हिंदू मुसलमान खां पुछा करे सघो था ॿुधाई। बाक़ी ही अधु प्लाटनि जा ॿुधे ही नाजाइज़ी कई आहे। असीं मरण क़बूल कंदासीं या सही जगह मारींदासीं। जेको प्लाट में वेठो कतर कतर करे पूरे छॾींदासीं। असीं अगरि हुकूमत गोली हला छॾी सीनू खोले बीह रहंदासीं ऐं पंहिंजो अजो कोन छॾींदासीं। अॼु बिल्ली है वो अंदर खोटे थी उनके छॾण ॾुखी थी अचे। असीं कच्ची काहे ला बच्चा किथे छॾे वेंदासीं मिसकी जगह असीं पिनूं ऐं खाऊं। असां हुकूमत या नाजाइज़ी कई आहे न। जॾहिं प्लाट इन विको पे पहिरीं इन जो फर्ज़ हो असांखे ॿुधाइण, जंहिं विको पे उनखे बि फर्ज़ हो असांखे ॿुधाइण। न को हू अमेरिका जा हुआ न को ही लंडन जा हुआ। ही हिते असांजूं 4 पीढ़ियूं गुज़रियूं आहिनि। 1946 जी मुंहिंजी भेण सोढी जी पैदाश हिते जी आहे। उन टाइम पली केॾां विया? जॾहिं पली जे अगरि असीं कब्ज़ेदार आहियूं त पलीनि जेको विको आहे पली बि चोर आहिनि, सईद बि चोर आहिनि असांजी नज़र जे अंदरि। जहांगीर जज जॾहिं वियो पे उन टाइम ते आख़िरी टफ लाइन ते फ़ैसिलो ॾेई उन खां पैसा वठी फ़ैसिलो असांजे हक़ में कोन ॾिनो, हुन जे हक़ में ॾेई वियो हलियो। हाणे असांखे माना धमकियूं ॾियनि था, असांखे माना कई नमूने जा माण्हू मोकिलीनि था। अव्हांखे असीं प्लाट ॾियूं था, अव्हांखे असीं 50,000 रुपया ॾियूं था। अवी टपड़ खणो छो छाजे लाइ बाबा? असांजी इहा अदालत के वरी बि माना असीं अदालत के माना इहा ॻाल्हि करणु चाहियूं था बाबा ॾिसो असांजो ई हक़ आहे, असांखे ॾिनो वञे। हा पहिरीं जे अगरि इहो सैयदनि के बि हुअणु खपे होश त असांखे इहो प्लाट जेको डान आहे छाना ते ॾिनो वञे हा। जे अगरि हुन 1.5 लख रुपए में वरितो आहे न त हाणे हुनजी बीण चवण अठूण भले ॿध ही 26 जी घणा थियनि था? वध में वधि 20 लख 25 लख रुपया। पहिरीं ॻाल्हि पहिरीं न भले बीण जी चवण 50 ॿध। अच्छा हुन खां पोइ जॾहिं शकील शाह जज हो हिन कोर्ट जे अंदरि हुसैन अली शाह खे घुराई बागाई ते हुसैन अली शाह खे चई त बाबा हिन जो प्लाट बराए महिरबानी तूं हथ कढी छॾ। इहो हुसैन अली शाह साॻी शकील शाह जज जे अॻियां इहा ॻाल्हि कई त आऊं वञा थो हाई कोर्ट, मुंहिंजो फ़ैसिलो आहे। जॾहिं फ़ैसिले ते वियो हिते कसम कोरट जे अंदरि खई, उते वियो हिकिड़ो पेर कोरट में ॿियो ॿार हो साह उते ई हुनजो निकिरी हुनखे अटैक थी वियो। वरी असांजो न फ़ैसिलो हलियो, उन जे अंदरि उहा जॻह बंदी हुई फ़ैसिले जी। वरी उन जॾहिं फ़ैसिलो असांजे अॻियां उथारियो असीं हुनजे अॻियां पेश थियासीं। असां जज खे बार